अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हुकूमत पारां हर हाल में लॉन्ग मार्च के रोकण जो फ़ैसिलो। रियासती रिट ते को बि समझौतो न कयो वेंदो। अमन अमान में खलल विझंदड़नि खे गिरफ़्तार कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत में सियासी कमेटी जे इजलास में अहम फ़ैसिला। हुकूमत लॉन्ग मार्च खे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली बि जोड़े छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाए वेंदो। कंहिं बि क़िस्म जे तशद्दुद या चिड़ ॾियारींदड़ कार्रवाई ते क़ानून हरकत में ईंदो। हर गैर कानूनी कम जो रस्तो रोकियो वेंदो। अहिड़ियूं साज़िशूं मुल्की मईशत खे तबाह करण बराबरि आहिनि। अवाम जे मुफ़ाद लाइ रोड रस्ता खुलियल रहंदा। धरणनि बाबति सुप्रीम कोर्ट जे 2019 वारे फ़ैसिले ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौम खे ख़िताब दौरान मुल्क जे सियासी सूरतहाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। लॉन्ग मार्च ऐं माशी सूरतहाल बाबति क़ौम खे आगाह कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई कारकुननि खे हिरासत करण खां रोके छॾियो। तहरीक इंसाफ़ जे कारकुननि जी दरख़्वास्त ते अदालत आईजी इस्लामाबाद डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो धरणे बाबति केस जो फ़ैसिलो मौजूदु आहे। उन जी रोशनीअ में हुकुम ॾींदासीं। कुझु ॾींहं अॻु पार्लियामेंट लाजिज़ में मेंबरनि खे हिरासत कयो वियो। इहो त हुकूमत खे ॾिसणो घुरिजे। जेको आइनी हक़ आहे पुरअमन तरीक़े सां ॾिनो वञे। हुकूमत में शामिल वॾो तबिक़ो फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ खे चई रहियो आहे त मुस्तफ़ी थी वञो, पर पीपल्स पार्टी वक़्त अॻु चूंडनि जी मुखालफ़त करे रही आहे। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि चयो आहे त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। शहबाज शरीफ़ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुरिजे। एहलकार खे लॻल गोली इमरान ख़ान जे दहशतगर्द हुअण जो सबूत आहे। कमाल अहमद जो क़ातिल इमरान ख़ान शेख रशीद ऐं संदसि हवारी आहिनि। वफ़ाक़ी हर वज़ीर राणा सनावला चयो आहे त मार्च खूनी मुदो जो ऐलान कंदड़नि जो हिसाब थींदो। गाड़ियूं वसाईंदड़नि हाणे गोलियूं वसाइण शुरू कयूं आहिनि। मुल्क में घरू वेड़ फ़साद अफ़रा तफ़री ऐं इंतिशार खे कानून जे रस्ते सां रोकींदासीं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त वफ़ाक़ में आइनी जंग हाराइण बैदि इमरान ख़ान केपीके हुकूमत जी सरकारी वसीलनि सां इस्लामाबाद ते हमिलो करणु चाहे थो। वफ़ाक़ी हुकूमत रियासती रिट जो भरपूर दिफ़ाउ कंदी। इमरान जी ज़ाती एजेंडा जे तकमील थियण न ॾिनी वेंदी। ख़्वाजा आसिफ पंहिंजे ट्वीट में चयो आहे त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि में जंग जी कैफ़ियत सां मुल्की सालमियत खे ख़तरो आहे। साज़िशुनि खे सख़्ती सां चिथियो वेंदो। वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पुलिस एहलकार कमाल अहमद ते फायरिंग करे रेड लाइन क्रॉस कई वई। पाकिस्तान खे तबाह करे वेंदड़नि खे वधीक तबाह करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मईशत जॾहिं बि टेक ऑफ करण लॻंदी आहे, इमरान साहब जे शिल्प सदन वारी रुकावट बणिजी वेंदा आहिनि।
144 लागू कंहिं बि क़िस्म जे जलसे इज्तिमा या मुज़ाहिरे ते 30 ॾींहनि लाइ पाबंदी हूंदी। घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। घरू खाते जो चवणु आहे त अमन अमान जी मौजूदा सूरतहाल सबबि कलम 144 लागू कयो वियो। रियासत मुख़ालिफ़ अंसर छिकताइण वारी सूरतहाल जो फ़ाइदो वठी सघनि था। लाॻापियल थाणे जे SHOs खे कार्रवाई जो पूरो इख़्तियार हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो अहम इजलास। सियासी तोड़े माशी सूरतहाल PTI चेयरमैन इमरान ख़ान जे ऐलान लॉन्ग मार्च समेत 4 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। वफ़ाक़ी मुलाज़िमनि जे छंछर वारी मोकल बहाल करण जो इम्कान। रेलवे स्टेट डेवलपमेंट एंड मार्केटिंग कंपनीअ जी बहाली ऐं लेजिस्लेटिव केसिस कमेटी जे 19 ऐं 23 मई ते कयल फ़ैसिलनि जी बि तौसीक़ कई वेंदी। वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुर्रियत अॻवान यासीन मलिक खे फौरी तौर आज़ाद ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी यासीन मलिक ते बेबुनियाद इल्ज़ामनि बाबति अदालती फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त यासीन मलिक वालियल कश्मीर जे शहरियुनि जो बुनियादी आवाज़ आहे। खेसि फौरी तौर आज़ाद करे घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। भारत खे समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ाद करण ऐं संगीन इंसानी भञगणी जो सिलसिलो बंदि करणु घुरिजे। डेरा बुगटी में सिविल इंतजामिया जे मदद लाइ पाक फ़ौज जूं इमदादी सरगर्मियूं जारी। ISPR मूजिबि यूनिसेफ जे सहकार सां 14 ग़िज़ाई मर्कज़ क़ाइमु कया विया। इलाइक़े में 4032 मरीज़नि खे तिबी इमदाद फ़राहम कई वई। 24 कलाकनि दौरान 200 खां वधीक लैब टेस्ट कया विया। साफ़ पाणी जी फ़राहमीअ लाइ वाटर बाउज़र कमु करे रहिया आहिनि। कराची समेत समूरी सिंध जे स्कूलनि में 1 जून खां 31 जुलाई ताईं मोकलुनि जी गिनती वधी वई। तालीम खाते 2 महीननि लाइ गर्मीअ जे मोकलुनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। 1 अगस्त खां तदरीसी अमल ॿीहर शुरू थींदो। सिंध हाई कोर्ट पारां दुआ ज़हरा खे 30 मई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम। IG सिंध कामरान फज़ल, SSP EVCC ज़ुबैर नज़ीर शेख ऐं दुआ ज़हरा जा वारिदैन अदालत में पेश। ॿुधणीअ दौरान जस्टिस मोहम्मद इक़बाल दुआ ज़हरा थी आहे। SSP EVCC ॿुधायो त दुआ ज़हरा जी आख़िरी लोकेशन मुज़फ़राबाद जी मिली आहे। मुज़फ़राबाद बैदि संदुनि फ़ोन बंदि थी विया। जस्टिस फैसल आगा चयो त छा अव्हां रुॻो मोबाइल फ़ोन लोकेशन ते जांच करे रहिया आहियो? मोबाइल फ़ोन त केरु बि इस्तेमालु करे सघे थो। SSP ज़ुबैर नज़ीर चयो त मुज़फ़राबाद में दुआ ज़हरा नीगर ऐं संदसि वालिदा जे मौजूदगी जी तस्दीक थी आहे। दुआ ज़हरा पंजाब जे अदालत में 164 जो बयान ॾेई चुकी आहे। अदालत दुआ ज़हरा जी उमिरि बाबति बि दरख़्वास्त खुलाए चुकी आहे। अदालत दुआ ज़हरा खे 30 मई ताईं अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। वेझो फुलपोटा बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी तकरार तां झेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया।
ॻोठ भाणो में पुल पोटो बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान गोली लॻण सबबि पीरल ऐं नादिर पुल पोटो मारिजी विया। वाक़े बाद धुरनि में चिकता तेज़ फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। कोटड़ी वेझो नौजवान फ्लाई ओवर तां टपो ॾेई मुबैना आपघात करे छॾियो। रेलवे कॉलोनी वासी नौजवान फैज़ान अली शहीद जुल्फ़कार अली भुट्टो फ्लाई ओवर तां टपो ॾेई ज़िंदगी जो अंत आंदो। फैज़ान भुट्टो 11हीं क्लास जे नतीजनि में फेल थियण सबबि ख़ुदकुशी कई आहे। इलाइक़े में चोबोल।